मिठी रमज़ान और मुबारक जे भलारे महीने दौरान मुक़रर कयल क़ीमतुनि खां वधीक अघ वठण, माप तौर में घटिताई करण, ज़ख़ीरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मथनि वॾा ॾंड लॻाइण, मुनासिब सिक्योरिटी इंतज़ाम करण ऐं अवामी शिकायतुनि लाइ DC ऑफ़िस में शिकायती सेल क़ाइमु करण समेत रमज़ान और मुबारक जे एहतराम खे हर क़ीमत ते यक़ीनी बनाइण जा फ़ैसिला। उहे फ़ैसिला डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी जी हिदायतुनि ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर रियाज़ अहमद शेख जी सदारत में प्राइस कंट्रोल कमेटी जे दरबार हाल मिठी में तैयार थियल हिक गजाणी में कया विया। गजाणी में ॻाल्हाईंदे ADC थरपारकर चयो त कंहिं बि वापार खे हथरादू महांगाई करे अवाम खे लुटण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं मुनाफ़िख़ोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी, जंहिं लाइ हर ज़िले में रोज़ाना जी बुनियाद ते रोज़मर्रा जी शयुनि जा अघ चकास कया वञनि ऐं मार्केटुनि में छापा हणी ज़ख़ीरो कंदड़, हथरादू खोट पैदा कंदड़ या रोज़मर्रा जी शयुनि जी स्मगलिंग कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। गजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान ख़ास के लिए असिस्टेंट कमिश्नर ब्यूरो ऑफ सप्लाई ज़राअत खाते जे अमलदारनि समेत वापारी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।